नाव सां असां बाक़ाइदा ख़ादिम हुसैन चूनो साहब खे सिंधू सभीता सत्या सदर अदीबन के पंहिंजे मौक़िक़नि खे पंहिंजे तारीख़दाननि खे पंहिंजनि वॾड़नि खे जिन खां तहज़ीब ऐं तमदन जी रोशनी मिलंदी आहे असांखे ऐं मिली आहे ऐं उन्हनि खे यादि करणु ऐं उन्हनि खे जेको आहे इंतिहाई हिकिड़ी जेको आहे जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। बहरहाल बाबा साईं जी लाइफ जा केतिरा ई पहलू आहिनि। बाबा साईं पर उन वक़्त में केतिरी में जेल जेको आहे त जहिड़ो को आहे यूनिवर्सिटी में जेल नवो जारी थी विया के लातादाद ज़मीर थी विया के एमपी ज़मीन थी विया असां काबिल रहियासीं असां बरकत आज़ाद जा शागिर्द रहियासीं एमपी में कोई थिए थिया त असांजो काफ़ी लॻो जेके दोस्त हुया यूनुस उमर बि आहे उहो बि काबिल जो सिखियल रस्तो हुयो साफ़ असां साफ़ सघे हलायोसीं। हीअं बि सिंध में पढ़ियल लिखियल दोस्त वेठा हुआ जॾहिं तव्हां वेंदव त अवामी आवाज़ खां वेंदे सिंध अख़बार अॼु जे दौर में जॾहिं चांदी पई वई ॾाढा ॾिसण वाइसण माण्हू तमामु सस्ते अघ ते पिया विकामजनि न को दीन न ईमान न उसूल वॾियूं वॾियूं शनाख़्तूं उनजी बि वॾो कोन था रखनि पंहिंजे कर्म जो भरम कोन था रखनि त बाबा कीअं जी पहुता संदसि औलाद बि ॾिसे पई कि तमामु लाइक़ फ़ाइक़ औलाद आहे। उन्हनि जी रोज़ी चवंदा आहिनि त अंधनि मुल्तान वधो असां बि पहुची वेंदासीं पंहिंजी मंज़िल ते। इहा ख़बर कोन्हे का त अंधा रस्ते में केॾा धिका खाधऊं केॾा कंडा लॻनि केॾा ख्वाह कया उन खां पोइ सभु ॿुधायो काथे 18 में पैदा थियो 17 में पैदा थियो त अमृतसर में पैदा थियो ईस्ट पंजाब में राजपूत फैमिली सां तालुक हुयो पंहिंजो अंदाज़ उतां जेको आहे संदसि वारिस साहब कला ॾींदा हुया ऐं उहो ई घणो करे पोइ जा माण्हू गर्मियुनि में जेका बा ॾींदा या जेका बा जा माण्हू वरी सर्द गर्मियुनि में उॾे बि था सर्दियुनि में जेको आहे जेका बा ॾींदा हुया ऐं माल बि घणो करे जेका बा मूं ख़रीद करे